कुछ बेअग भरी थियां मता चवे मखान बलोच हिन कमीनीअ मां की न थियो या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब। अज सुल्तान बादशाह अदम सुल्तान बादशाह जे मज़ार ते महबूब जी लख सलवात पढ़ी से ऐं ॿी 6 लख 7 लख ॿी सलवात मिले। अॼु कोई ख़ैर जो प्रोग्राम साईं मोहतरम जनाब आशिक़े रसूल साईं एहसानुल्लाह मेमन साईं बाबा करायो। ओ मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थे एहसानुल्लाह मेमन साईं जो ही खैर ही गुलामी पंहिंजी बारगाह में खैर उहद जबल जेॾो लिखण कबूल फरमा। एहसानुल्लाह साईं जे भाइरनि खे अम्मा मिठी खे भेनरुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। एहसान अली साईं खे मौला रोज़ी में गंज दे ऐं जल्दी हिन साल साईं घोट भी थे या दुआ कबूल फरमा। ओ मौला साईं लतीफ़ दिनो बुरलो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साईं जा बेड़ा पार फरमा। मुश्ताक फ़कीर साईं जे बचड़न के आबाद फरमा। ओ मौला जेके इन रोज़े में अमड़ियूं न्याणियूं वेठियूं आहिनि इन्हनि जा दुख लोह इन्हनि जे दिलनि में जेके जाज़ तमन्नाऊं खणी आयूं आहिनि अली असगर जो वास्तो थी उहे जाज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साईं अल्लाह यार साईं जा अरबा फ़कीर साईं जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। साईं दीदार अहमद सियाल साईं के मोहम्मद बिलावल सियाल साईं फ़हीम सियाल साईं के अबरार अली सियाल के वडी हयाती अता फरमा। जेके आदम सुल्तान दरगाह जा फ़कीरन कांधड़ा साईं इन्हनि जा वेड़ा वसंदा रहन रब या दुआ कबूल फरमा। मां दिल जो गुजरियों गालियों मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां रब आदम सुल्तान बादशाह जो वास्तो थिए अॼु मुंहिंजे असां सभिनी जे दिलनि जूं जाज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। ओ मौला ए करीम ए साईं दाई चनो साईं बादशाह के मोहम्मद यासीन साईं कंहिं जे बचड़नि खे आबाद फरमा। ओ मौला साईं जे अम्मा मिठी के सेहत दे राहुल साईं जे अम्मा जी दिल के सेहत जेके भी बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि इहा दुआ कबूल फरमा। अल्लाह तोखे वास्तो वा अम्मा सैयदा ज़ैनब जे करबला खां कूफे खां शाम ताईं जेको अम्मा सैयदा ज़ैनब सफ़र कयो रोईंदी रही उन सैयदा ज़ैनब जे सफ़र जो वास्तो थी अॼु असां सभिनी जा दुख ला सिवाए गमे हुसैन जे बाक़ी दुनिया जे गमन खां असांखे क़यामत ताईं निजात अता फरमा। रब एहसानुल्लाह साईं के जंहिं भी दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। हाजी पंवर साईं जा बच्चा आबाद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे है